इते अहम खबर पहुंचायूं लाड़काने में, जिथे चांडका अस्पताल के एमरजेंसी वार्ड में मरीज़ बेड बदिरां फर्श ते पियल आहिनि। अस्पताल इंतजामिया की बेहसी सबब एमरजेंसी वार्ड में अणॼातल नौजवान बेड का हेठि पियल रहियो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम खबर है तो लाड़काणो में चांडका अस्पताल के एमरजेंसी वार्ड में मरीज़ बेड बदिरां फर्श ते पियल आहे। अस्पताल इंतजामिया की बेहसी सबब एमरजेंसी वार्ड में अणॼातल नौजवान बेड का हेठि पियल रहियो। अहम खबर है अवांखे अपडेट कंदा हलूं लाड़काणो में। लाड़काणो की चांडका अस्पताल के एमरजेंसी वार्ड में मरीज़ बेड बदिरां फर्श ते पियल हो। बिल्कुल नाज़रीन, अहम खबर अवां ताईं पहुंचाई पिया। अस्पताल इंतजामिया की बेहसी सबब एमरजेंसी वार्ड में अणॼातल नौजवान बेड का हेठि पियल रहियो। अहम खबर अवां ताईं पहुंचाए रहिया आहियूं लाड़काणे में, जिथे चांडका अस्पताल के एमरजेंसी वार्ड में मरीज़ बेड बदिरां हेठि पियल आहिनि। तफ़सील लाइ राब्तो कियो आहे लाड़काणो में रशीद समूखा। जी रशीद, छा मामलो है? जी बिल्कुल, ॾिसो ईदी रज़ाकार आहिनि। इन नौजवान के नामालूम नौजवान के हिते लाड़काणे जी एमरजेंसी वार्ड खणी आया, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जेकी चांडका अस्पताल जी इंतज़ामिया आहे उनजी बेध्यानी सबब जेको नौजवान आहे उन खे जेको आहे बेड बजाए उहो फर्श ते पियल आहे। ऐं चोबाए हादसा जेको आहे हिते एमरजेंसी में जेके माण्हू हूंदा आहिनि उहे अचनि पिया इलाज लाइ, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ईदी वारा हिन खे इलाज लाइ हिते छॾे विया हुआ, पर हीउ जेको नौजवान आहे नामालूम, हिनजी अञा ताईं जेकी सुञाणप आहे उहा नथी सघी आहे। उहो बेड बजाए खेसि हुनजे बेड जे हेठां ई जेको आहे पियल आहे। ऐं अस्पताल जी जेके अमलो आहे उनखे बि का सहमत नथी आहे त नौजवान खे बेड हेठां खणी ऐं बेड जे मथां रखनि। ऐं नामालूम शख़्स खे जेको बेड हेठां पियल हो उनखे ईंदड़ वेंदड़ जेके माण्हू आहे उहे ॾिसी परेशान थी विया। ऐं जेके माण्हू उन्हनि जो चवणु आहे त हिते अस्पताल इंतज़ामिया वॾियूं दावाऊं थी करे त हिते हर सहूलियत आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त जेके माण्हू आहिनि उहे हिते बेड ते इलाज थियण बजाए उहे जेके आहिनि बेड जे हेठां पिया आहिनि। उन्हनि जो जेको इलाज आहे उहो बहितर न पियो थिए। ऐं हीउ जेको आहे वॾो सबूत आहे अस्पताल चांडका अस्पताल जे इंतज़ामिया जी नाअहलीअ जो, त जेको हिकिड़ो माण्हू मरीज़ नामालूम आहे उनखे जेको आहे इलाज त हुनजो न पियो वञे। पर ठीक है रशीद, वॾी महिरबानी जी अपडेट करण लाइ।